करे सघंदो। बोल गोदरी वारे घनश्याम की, बोल गुरु नानक देव की। सुठे पासे वञण लाइ 10 रुकावटूं ईंदियूं आहिनि ऐं ख़राब पासे वञण लाइ कॾहिं बि रुकावट न ईंदी आहे। इहे परीक्षाऊं हूंदियूं आहिनि, भई असां परीक्षा पास करूं था या नथा करूं। हाणे इन जगह ते ॿियो केरु हुजे हा चवे ॾाकणी कान्हे, हलो सुम्ही थो पवां वापसि। ऐं अॻे अमृत वेले में सत्संग थींदो हो, सुबुह जो 3 बजे 4 बजे ऐं थधि जो टाइम हुजे। हाणे वीचारो उथियो थारियासीं, ॾिसे त हेठि ॾाकणी गायब आहे। पर यादि आयुसि भई मूंखे गुरु नानक देव जो वचन मिलियल आहे, मूंखे वञी करे अमृत वेलो संभालणो आहे, मूंखे वञी करे सत्संग करणो आहे। 10 फुट मथे हुयो वो बीचतो, लेकिन छा कई, पंहिंजे गुरुअ जो नालो खणी उतां ज़ोर सां टपो ॾिनई, बोल गोदरी वारे घनश्याम की। त ॾिसो एतिरो पंहिंजे गुरुअ जे लाइ प्यार, त हुन प्यार जे सदके पहुतो। इन जा सत्संग हलिया पे, पर काकूराम खां सहन ई न थिए भई छो इन जो नालो वधे। भई पाण माण्हू न कंदो, चवंदा आहिनि अॼुकल्ह माण्हू पंहिंजे दुख मां दुखी कान केतिरो ॿियनि जे सुख मां दुखी आहे। भई भले असां दुखी हुजूं पर साम्हूं वारो सुखी न हुजे। त हाणे वरी छा कई, जिते मैदान ते सत्संग थींदो हो उते हिकु ॿिली मारे छॾी ऐं सभिनी खे कूड़ ॿुधाए भई हीअ ॿिली थारिया सिंह मारी आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। भई जीअं माण्हुनि जे मन में थारिया सिंह जे लाइ नफ़रत पैदा थी। हाणे हुते पंचायत अची वई, भई हे संत थोरी करबो अगरि हिन ॿिली मारी आहे त, ही छो थो सत्संग करे अगरि हिन ॿिली मारी आहे त। हाणे हुते चवनि था हुनखे थारिया सिंह खे, हिकु कमु कर, तूं गुरु ग्रंथ साहिब ते हथ रखी करे कसम खण। त हिनखे पंहिंजे गुरु जे लाइ ॾाढी श्रद्धा हुई। हिन चई मां भले तव्हां विश्वास करो या न करो पर मां कसम न खाईंदुसि, एतिरी नंढी ॻाल्हि जे लाइ मां गुरु खे बि तकलीफ़ न ॾींदुसि। ऐं जेको उहो ॿियो हुयो काकूराम पूरो, जेको जंहिं पाण उते भरियल ॿिली रखी हुई, उते गुरु ग्रंथ ते हथ रखी करे पूरी कसम थो खाए, छो त मां अखियुनि सां ॾिठो आहे भई थारिया सिंह हिनखे मारियो आहे। हुनजो मक़सद ई हुयो भई मां थारिया सिंह जो सत्संग ई बंदि करायां, कीर्तन ई बंदि करायां। उते थारिया सिंह पंहिंजे गुरुअ खे वेही करे ॿाधाए थो भई मूंखे अची दया कर, मूंखे अची बचाए। 2 ॾींहं बिना कुझु खाई पी करे पंहिंजे गुरुअ खे रिझाए थो ऐं उते 2 ॾींहंनि खां पोइ जेका ॿिली मरियल पई हुई उहो उथी खड़ी थी। बोल गोदरी वारे घनश्याम की। ऐं जेको काकूराम हुयो ही सभु ॾिसी करे उते चरियो थी वियो, मस्ताननि वांगुरु घुमंदो हो, मस्ताननि वांगुरु फिरंदो हो। रोटी माना कोई हुनखे अकुल ई न अची बचियो, छो त हुन पंहिंजी बुद्धि ख़राब पासे यूज़ कई। उनखे बुद्धि यूज़ करणु खपंदी हुई गुरु जी महिमा वधाइण में। भई ठीकु आहे हिकु सत्संग थो करे त ॿियो ॿी काई सेवा खणे, भई गुरुअ जी सभु सेवाऊं आहिनि, पर हिन जे दिलि में अची करे नफ़रत ऐं जलन पैदा थी। हिन पंहिंजी बुद्धि ख़राब पासे इस्तेमालु कई त भॻवानु छा कई, उहा बुद्धि हिन खां खसे छॾी। त चए थो भुल में बि असांखे हिकु पल जे लाइ बि असांखे कंहिंजो एटलीस्ट मंदिरनि जो असांखे बुरो न सोचणु खपे। बोल गोदरी वारे घनश्याम की। त सभई मिली करे बाबा खे अरदास करूं भई असांखे बाबा रोज़ पंहिंजे घर में घुराईंदा रहनि। आशीर्वाद जो सुहिणा सतगुर तो दरमाई दी रहा, आशीर्वाद जो सुहिणा काबल तो दर अच्छा सारी जिंदगी मोके रोके सके ना कोई पागली। तो
रोके सके ना कोई पाबंदी दाखिल न थी वई तॾहिं बि गुसायो न पंहिंजो सत्संग। हिते असां वटि सभु कुझु आहे। अॻे त ॾिसो वीचारा गरम पाणी पाण कंदा हुआ, नदीअ मां पाणी भरे ईंदा सनान जे लाइ, खूह मां पाणी भरे ईंदा हुआ, वीचारा रोटियूं पाण कंदा हुआ। हाणे त सभु सुविधाऊं आहिनि, एसी लॻल आहिनि, फैन आहिनि, गीज़र्स आहिनि। उन खां पोइ बि सुस्ती, मंदिर अचण जी सुस्ती था करो। त गुरूअ खां इहो ई घुरूं भई असांखे पंहिंजे दर जी सेवा कराईंदा रहनि। असांखे ईअं लॻंदो आहे भई असां न वेठा अचूं, पर गुरू न घुराईंदो आहे, उन्हनि खे घुराईंदो जिन जो जीअं हाणे हिननि भॼन में चयो भई जिन जा भाग सुठा हूंदा उहे ई हिते अची पहुचंदा। ईअं चयो न भई जिन जा भाग सुठा हूंदा उहे ई सिर्फ़ु गुरूअ जे दर ते अची पहुचंदा। मासी खे भॼन वणंदो आहे भई अची करे गुरूअ जे दर ते पंहिंजो हाल गुरूअ खे ॿुधायूं। त सभई मिली करे चयूं, ओ हाल पंहिंजे दिल जो सॼो, हाल पंहिंजे दिल जो सॼो बाबल खे ॿुधाईंदसि, सतगुर खे ॿुधाईंदसि।
ब्रह्म स्वरूप बाबा केलाराम साहिब की। बाबा चवनि था गुरुअ खां पोइ माता पिता जी सेवा करणु ॾाढी ज़रूरी आहे। भाई घर में वॾनि जी सेवा कंदासीं त असांखे आशीर्वाद ई मिलंदो, असांखे कोई नुक़सान कान्हे, अवगुण कान्हे उन मां। वॾनि जो हमेशह असांखे छा करणु खपे? आशीर्वाद वठणु खपे। हिकु दफ़ो भीष्म पितामह जे मुख मां निकिरी वियो, भई मां 5 ई पांडवनि खे ख़तम करे छॾींदुसि। त द्रौपदी ॾाढो टेंशन में अची वई, भई जेको ई मुख मां कढंदो आहे उहो करे ई रहंदो आहे, छो त गंगा पुत्र आहे। त ॾाढो रोए पई, भई हाणे कीअं थींदो? 5 घोट हुनजा 5 पांडव, भई मथां न भीष्म पितामह सची में उन्हनि खे मारे छॾे। त जॾहिं कृष्ण भॻवान वटि वई, उन्हनि खे वञी करे ॿुधाई त उहो मुस्कुराए करे हुनजो हथ पकड़े करे हुनखे वठी था वञनि। कंहिं वटि वठी वेंदा? भीष्म पितामह वटि। अगरि अॼु जे ज़माने में वठी वञूं कंहिं नुंहं खे सहुरे वटि, उते हली करे छा कंदी? रड़ियूं वाका कंदी। ॿियो छा कंदी? भई तूं छो ईअं चए? बरोबर। त हाणे कृष्ण भॻवान हुनखे पाण सां वठी विया। हिन जीअं ॾिठी साम्हूं सहुरो बीठो आहे, वञी करे हुनजे पेरे पई। जीअं हुनजे पेरे पई, हुनजे मुख मां निकितो सदा सौभाग्यवती रहो। त जेको पहिरियों जो श्राप हुयो, भई मां 5 ई पांडवनि खे ख़तम करे छॾींदुसि, उहो श्राप कैंसिल थी वियो। हाणे छा चईंसि? सदा सौभाग्यवती रहो। त झुकण मां फ़ाइदो आहे? झुकिया त फ़ाइदो मिलियो न। इहो ई अगरि वञी करे विड़िया त छा थिया? उहो अञा धमकी ॾिया, भई हाणे त मां पक ई फिनिश कंदुसि उन्हनि खे। त चवनि था भई हिकु अगरि गरम थिए त ॿिए खे थधो थी हलणु खपे। हिकु दफ़ो हिकु माई वई,